दहरकी रेल हादसे में फोतियन जो अंग 62 थी वियो, 100 ज़ख़्मी आहिनि। रेलवे पटड़ी तां ईंदड़ ऐं बोगियूं हटायूं वियूं। ग्राउंड ट्रैक अञा ताईं बहाल न थी सघियो। 30 खां वधीक रेलगाड़ियूं मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते बीठल आहिनि। पाक फौज, रेंजर्स, पुलिस ऐं ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। दहरकी वेझो कराची खां सरगोदा वेंदड़ मिलत एक्सप्रेस जूं बोगियूं पटड़ी तां लहण बाद पंजाब खां कराची ईंदड़ सर सैयद एक्सप्रेस मिलत ट्रेन जी किरियल बोगियुनि सां टकराइजण बाद ख़ौफ़नाक हादसो पेश आयो। मलबे मां वधीक 4 लाश हथ अचण खां पोइ औरतुनि ऐं ॿारनि समेत फोतियन जो अंग 62 ताईं पहुची वियो आहे। 100 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी आहिनि। फोतियन जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे मीरपुर माथेलो, रहीम यार ख़ान, घोटकी ऐं सखर इस्पतालुनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। रेलवे पटड़ी तां ईंदड़ ऐं बोगियूं हटायूं वियूं। ग्राउंड ट्रैक अञा ताईं बहाल न थी सघियो आहे। 30 खां वधीक रेलगाड़ियूं मुख़्तलिफ़ स्टेशन्स ते बीठल आहिनि। पाक फौज, रेंजर्स, पुलिस ऐं ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। डीसी घोटकी जो चवणु आहे त रेल हादसे में ज़ख़्मी अक्सर रहीम यार ख़ान जे इस्पताल में दाख़िल आहिनि, जिन मां 10 ॼणनि जी हालत ॻणिती जोगी आहे।